दो मोहम्मद खान मां ख़बर शामिल करियूं पिया। मोहम्मद अयूब कोरेजो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सॾ जे मोट में सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान पारां शहीद साहबी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी, कूड़े बहितान जे बुनियाद ते क़ैद थियल प्रोफेसर नौतन लाल जी आज़ादी, मासूम न्याणी फातिमा फरड़ो जे खून सां इंसाफ़, मासूम न्याणी प्रिया कुमारी जी आज़ादी ऐं सकरंड लॻ ॻोठ माड़ी जलबाणी में शहीद कयल बेगुनाह सिंधियुनि जे खून सां इंसाफ़ करणु, सिंध मां समूरनि धारनि जी नेकाली हमीद सब्ज़ोई जे बिलाजवाज़ गिरफ़्तारी ख़िलाफ़ प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी सिंधी अदबी संगत जे अॻूणो मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी, ज़िले राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, शाख टंडे मोहम्मद खान जे सेक्रेटरी रफ़ीक आस लिगारी, एजाज़ अली जसकाणी, गुल ख़ासकेली, मुख्तियार निज़ामानी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, गुल मोहम्मद सुमरो, हाकिम रिंद चुट्टो, रम्ज़ ख़ासकेली, PTLF आरिफ कुरैशी, सिप्लाइ अॻवान गुलाम राशिद मेमण, ज़ाहिद जसकाणी ऐं ॿिया पिणु करे रहिया हुआ। मुज़ाहिरे में अदीबनि, दानश्वरनि, शाइरनि, सुगड़नि, कलाकारनि, सहाफ़ियुनि, सियासी ऐं समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि, कारकुननि समेत हर मुक़्तबाए फ़िक्र जे फ़र्दनि भरपूर शिरकत कई। मुज़ाहिरनि जे हथनि में बैनर हुआ ऐं हू ॼाणायल मुतालबनि जी मंशता जे लाइ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ।